असी थोड़ा माण्हू आहियूं, असी डिसिप्लिन माण्हू आहियूं, असी पीसफुल माण्हू आहियूं, असी अमन पसंद माण्हू आहियूं। पर समूरा सिंधी अमन पसंद कोन अथव। पंहिंजा पाण में तकरीर में चवंदा आहियूं समूरा सिंधी अमन पसंद आहिनि। समूरा सिंधी अमन पसंद अहिड़ा आहिनि जो रोज़ कारोकारी जे मामले में 100 खनि मायूं मारे खे ॾींदा आहिनि। समूरा सिंधी अमन पसंद अहिड़ा अथव जो पाणीअ जे वारे ते 500 माण्हू मारे पोइ सालनि जा साल खून जे केस में पिया हलंदा आहिनि। अची में अड़े अहिड़ो मुड़ुस जो पुट ई त भई पाकिस्तान मोटी अच। यादि रखो 4 करोड़ सिंधी आहिनि, तव्हीं 70 खां 80 लख आहियो, असीं 4 करोड़ आहियूं। कूड़नि आदमशुमारनि ज़रिए पंहिंजो तइदाद वधाईंदो, ग्राउंड रियलिटीज़ में हक़ीक़त में त तइदाद कोन वधंदो। असीं तव्हांखे ॿुधायूं था सुधरी वञो। सम्झी छॾियो त अवामी तहरीक फ़ैसिलो न कयो आहे। आउं हिन प्लेटफॉर्म तां अवामी तहरीक जे समूरनि साथियुनि खे चवंदुसि त हाणे घणो थियो, हाणे घणो थियो, हाणे वक़्तु अची वियो आहे। मुखालफ़ो, दुश्मनो, जनरलनि जा एजेंटो, सम्झी छॾियो अवामी तहरीक हिकिड़े ॿिए फैज़ मां गुज़री पए। अवामी तहरीक हाणे बर्दाश्त करे 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 हिकिड़े नए फैज़ में दाख़िल थींदी। अञा अवामी तहरीक बसूं भरे सॼे सिंध में कैंपूं हणी किथे निकिती आहे त सिंधियो उथो ऐं दहशत गर्दनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थियो। अञा अवामी तहरीक सिंध जे हिकिड़े हिकिड़े ॻोठ में कैंप किथे ई आहे त सिंधियो हज़ारनि जे तइदाद में कराची हलो। ऐं अञा अवामी तहरीक ऑफिशियली इहो फ़ैसिलो किथे कयो हो त अवामी तहरीक इलेक्शन में बीहंदी। पर आउं तव्हांखे ॿुधायां थो त वक़्तु अचे पियो जॾहिं असीं इहे टई वॾा फ़ैसिला कंदासीं, असीं दहशत गर्दनि खे मुक़ाबिलो कंदासीं। तव्हीं सम्झी छॾियो इहो काफ़िलो आहे जंहिं काफ़िले मीर अली बख्श टालपुर ॾिनो हो, जंहिं अब्दुर्रहमान लाशारी ॾिनो हो, जंहिं आशिक जूनेजो ॾिनो हो, जंहिं मुमताज़ निज़ामाणी ॾिनी हुई, जंहिं रसूल बख्श ॾेथो ॾिनो हो, जंहिं काज़ी गफ़ार ॾिनो हो, जंहिंजो क़ाइद रसूल बख्श पली जो 8 साल हर घड़ी मरंदे जीअंदे कोट लखपत जेल में बीठो हो ऐं हथियार फिटा न कई। उन काफ़िले सां उहो काफ़िलो पूरी ज़िमेदारी सां तव्हांखे वार्निंग थो ॾे। उहो काफ़िलो पूरी ज़िमेदारी सां तव्हांखे चेतावनी थो ॾे, तव्हांखे वार्न थो करे त अवामी तहरीक हाणे कुझु सोचल सम्झल फ़ैसिलनि तहत सिलेक्टेड माण्हुनि वटि वञण जे बदिरां इहो फ़ैसिलो करण वारी आहे। It is about to make a decision, and when once that decision would be announced, you would see the entire Sindh would be a changed Sindh. हिकिड़ी ॿी नई सिंध थींदी जेका तव्हांजे तसव्वुर ऐं वहम गुबार में न हूंदी। असीं तव्हांखे वार्न था कयूं, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे दोस्तनि खे ज़बरदस्त ॻाल्हि कई। असांजे पश्तून दोस्त अफजल गुजर साहब ॻाल्हि कई, अवामी तहरीक चाहे थी असांजा पख्तून दोस्त महमूद खान अचकज़ई जी सरबराही में, असफंदियार जी सरबराही में, नवाज शरीफ जी सरबराही में, असांजा पंजाब जा पाकिस्तान जी सिविल सोसाइटी जा दोस्त, उहे समूरा माण्हू असां सां गॾु बीहनि। आरज़ी मफ़ादनि तहत पीपुल्स पार्टी जा इत्तेहादी ऐं मुशर्रफ जी ॿी टीमुनि जा इत्तेहादी न थियनि ऐं पंहिंजो दामन पाकिस्तान जे फंडामेंटलिस्ट एक्सट्रीमिस्ट मौक़े परस्त मुल्हनि खां आज़ा कराइनि। मुल्हनि जे टेक ते पाकिस्तान जी सियासत न थी सघंदी। मुल्हो ख़ुदि बी टीम आहे मुशर्रफ जी ऐं मुल्हे ख़ुदि मुशर्रफ खे ठाहियो आहे। तंहिंजे करे उन्हनि मुल्हनि खां, उन्हनि जनरलनि खां पंहिंजा पांद आज़ा कराए बीहनि। असीं कंहिं प्लेट में सजाए हिकिड़ो नओं पाकिस्तान ॾींदासीं। हम आपको बताना चाहते हैं पश्तून दोस्तों, नवाज लीग के दोस्तों, आप अपना दामन राइटिस्टों से अलग करें। अचकज़ई वाले साहब वाले तो पहले ही उनसे आर्म्स लेंथ पे हैं, उनसे ज्यादा करीब नहीं है। नवाज शरीफ साहब खुद लिबरल हैं,
खुद डेमोक्रेटिक हैं, मगर उनके साथ कुछ लोग कहते हैं कि ये एक्सट्रीमिस्ट के और फंडामेंटलिस्ट के साथ हैं। मगर मैंने उनको पर्सनल जो ऑब्जर्व किया है, मैं उनके साथ ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस में रहा हूं, जिस तरह जब मैंने उनको कहा कि ये पॉइंट रेज करके कि ये बात होनी चाहिए, उन्होंने फौरन जिस तरह उस पर फैसला लिया, हमें उनसे उम्मीदें वाबस्ता हैं। और मैं उनको बताता हूं कि ये वो काफिला है जो 4 दिन के नोटिस पे भितशा और हैदराबाद और कराची में लाखों लोग जमा कर सकता है। ये वो लोग हम वो लोग हैं जिनके लिए फराज ने कहा है कि कब यारों को तस्लीम नहीं, कब कोई इदू इनकारी है। इस शहर तलब में हमने भी दिल नजर किया, जावारी है। जब साज सलासल बजते थे, हम अपने लहू में सजते थे। वो रस्म अभी तक बाकी है, ये रीत अभी तक जारी है। कुछ अहले हवस, कुछ अहले चश्म मैखाना गिराने आए थे, दहलीज को चूम के छोड़ गए। देखा कि ये पत्थर भारी है। जब परचम जा लेकर निकले हम खाक नशी, मक्तल मक्तल उस वक्त से लेकर आज तलक जल्लाद पे है बदतारी है। जख्मों से बदन गुलजार सही, खुद उनके शिकस्ता तीर गिनो। खुद तरकश वाले कह देंगे ये बाजी किसने हारी है। हम सहलंगार सही लेकिन क्यों अहले हवस ये भूल गए। ये खाक वतन है जान अपनी और जान तो सबको प्यारी है। असी उहे माण्हू आहियूं जेके नवाज़ कंगराणी जे सूरत में ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि जे सूरत में जॾहिं पंहिंजे पटकनि ऐं पोतिन के अवामी तहरीक ऐं जमहूरियत इंसानी हक़नि ऐं अदलिया जे बहाली जा झंडा बनाए रस्तनि ते निकिरंदासीं त पोइ न लिकण जी जाइ मुशर्रफ खे मिलंदी, न हुनजे कंहिं बि दलाल खे। जी